अस्सलाम वालेकुम क्लास। हाणे क्वेश्चन नंबर 9 तव्हांखे अटेम्प्ट करण जे लाइ चयो, इन करे जेकॾहिं तव्हां मथां प्रैक्टिस करे आया हूंदो न त पोइ तव्हांखां 9 बि थींदो। जेकॾहिं मथां प्रैक्टिस न करे आया हूंदो त 9 बि न थींदो। इन करे जो 9 में वरी हाणे 3 जी जॻह ते 4 जेके आहिनि सो इन जा जेके आहिनि क्वांटिटीज़ आहिनि या 4 मिक़दार आहिनि जंहिंजी पाण में भेट थियल आहे। ॾिसो चए थो 100 मीटर ड्रिघे यानी हिकिड़ी ड्रेग आहे, 40 मीटर वेकिरे वेकर आहे टियों, फर्श जो कमु 3 राज़ा कनि था। हाणे राज़ा मां मुराद आहे मेसन, जंहिंखे इंग्लिश में चयो वेंदो आहे मिस्त्री, जॻह ठाहिण वारा मिस्त्री, उनखे प्योर सिंधी में राज़ा चयो वेंदो आहे। ठीकु आहे, 16 ॾींहंनि में पूरो कनि था। हाणे 4 शयूं आहिनि, ड्रेग, वेकर, मज़दूर खणी थी चऊं थोरी सवली सिंधी में, या मिस्त्री, ऐं जेको आहे सो डेज़। ठीकु आहे, सो हाणे जिन शयुनि जी भेट थियल हूंदी आहे उन जा असां हिते नाला लिखी वेंदा आहियूं। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लिखंदासीं? ड्रेग, ठीकु आहे, हिते लिखंदासीं वेकर यानी कि विर्थ, हिते छा लिखंदासीं? मिस्त्री या वरी राज़ा यानी उन्हनि जो तइदादु, ऐं हिते छा लिखंदासीं? ॾींहं लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे जॾहिं ईअं लिखी वेई त हाणे पाण हिनखे कंदासीं फिलिंग, पढ़ंदा वेंदासीं ऐं फिलिंग कंदा वेंदासीं। मां तव्हांखे बुक ॾे नथो ॾेखारियां, डायरेक्ट मां हिते जेको आहे सो तव्हांखे जीअं हिते तव्हांखे सम्झ में अचे मां पढ़ंदो थो वञा, भरींदो थो वञा। चए थो त 100 मीटर ड्रिघे यानी इन जो मतिलबु आहे हिकिड़ो फर्श आहे जंहिंजी 100 मीटर ड्रेग आहे, ऐं वेकर उनजी 40 मीटर आहे, ऐं उन ते मिस्त्री कमु कनि था 3, ऐं घणा ॾींहं उनखे लॻनि था कंप्लीट करण में? 16 ॾींहं। ठीकु आहे, ॿुधायो त 4 राज़ा, हाणे मिस्त्री हिते डायरेक्ट 4 ॿुधाए थो त असां हिते रखी वेंदासीं। चए थो 4 राज़ा, ठीकु आहे, ऐं 4 राज़ा केतिरनि ॾींहंनि में? इन जो मतिलबु आहे एक्स हिते ईंदो, केतिरनि ॾींहंनि में? 160 मीटर ड्रिघे, हाणे ॾिसो 160 हेॾे ईंदो छो जो ड्रेग 160 मीटर ॿुधायल आहे, ऐं 50 मीटर वेकिरे फर्श जो कमु पूरो कंदा। हाणे सवली सिंधी में ॾिसो सम्झो, चए थो हिकिड़ो फर्श आहे जंहिंजी ड्रेग 100 आहे, वेकर 40 मीटर आहे, 3 माण्हू हुन ते कमु कनि था, 16 ॾींहं लॻी वञनि था। हाणे जेको आहे सो ड्रेग वधी वई 160 थी वई, यानी वॾो फर्श आहे हुनखां, ऐं वेकर बि 10 मीटर वधी वई 50 थी वई, मिस्त्री बि हिकिड़ो असां वधाए छॾियोसीं, त हाणे ॾींहं केतिरा लॻंदा? ठीकु आहे, हाणे इहो आहे मैथमेटिक्स जो कमाल, जंहिंमें तव्हां एग्ज़ैक्ट कैलकुलेशन करे सघो था। हाणे इन में छा थींदो? सभिनि जी भेट हिन सां थींदी। हूअं 2 हुयूं न, 3 हुयूं टोटल, त हिन सां भेट कयो। हाणे सभिनि जी 1 बाय 1 हिन सां भेट कंदासीं। हाणे अचो त पाण भेट कयूं था। ॾिसो जंहिं महिल हिन जी भेट कंदासीं न हिन सां, त हे 2 शयूं असां लिकाए छॾींदासीं। लिकाए में मुराद आहे माना असां कंसीडर न कंदासीं, असां चवंदासीं को बि कमु आहे, हाणे बसि हाणे कमु फिक्स करे छॾींदासीं। को हिकिड़ो कमु आहे, फर्श आहे, उहो 3 मिस्त्री कनि पिया त 16 ॾींहं लॻनि पिया। हाणे मिस्त्री 4 थी विया, त छा 16 ॾींहं लॻंदा या घटि लॻंदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे 3 जी जॻह ते हाणे 4 माण्हू अची विया, 4 मिस्त्री अची विया, 4 मज़दूर अची विया, माण्हू वधी विया, त ॾींहं असांजा छा लॻंदा? घटि लॻंदा, यानी मिस्त्री वधिया, ॾींहं घटिजी विया। इन जो मतिलबु आहे इनवर्स प्रोपोर्शन आहे, तीर जो निशान काॾे ईंदो? हेठि ईंदो। ठीकु आहे, आई होप तव्हांखे इहा कंपेरिज़न सम्झ में अची वेंदो। जेतिरी मथे प्रैक्टिस थियल हूंदी ओतिरो तव्हां लाइ आसानु थी वेंदो। हाणे अचूं था पिया हिन जी भेट कयूं था, कंहिंजी? वेकर जी। ॾिसो हिकिड़ो फर्श आहे 40 मीटर वेकिरो, 16 ॾींहं लॻनि था। हाणे 50 मीटर वेकिरो आहे, त घणा ॾींहं लॻंदा? वधीक लॻंदा। ठीकु आहे, हाणे सिर्फ़ु वेकर जी ॻाल्हि कयूं था। हिकिड़ो फर्श आहे हेतिरो आहे 40 मीटर वेकिरो, ॿियो फर्श वरी 50 मीटर वेकिरो आहे, त हिन ते 16 ॾींहं लॻनि पिया, त हिन ते घणा ॾींहं लॻंदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक ॾींहं लॻंदा। माना जेकॾहिं वेकर वधी वेंदी त ॾींहं बि छा थी वेंदा? वधी वेंदा। हाणे हे 2 डायरेक्ट प्रोपोर्शन में आहिनि। ठीकु आहे, वेकर वधी वेंदी त ॾींहं बि छा लॻंदा? वधीक लॻंदा। ठीकु आहे, छो जो असां हिननि 2 शयुनि खे कॉन्स्टेंट करे छॾियूं था, फिक्स करे छॾियूं था। सो हिते तीर जो निशान काॾे वेंदो? मथे। छाजे करे? डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, वेकर वधी वेंदी, ॾींहं बि वधी वेंदा। हाणे साॻियो कमु ज़ाहिरी ॻाल्हि आहे ड्रेग में बि थींदो। हिकिड़ो फर्श हुयो असांजो, मां लेकिन हिते ठाहियां, हाणे उनजी 100 मीटर ड्रेग आहे, मां हिते जॻह बचाइण जे लाइ 100 मीटर, हाणे उन में असांखे 16 ॾींहं लॻनि पिया ठाहिण में। हाणे ॿियो वरी आहे जंहिंजी 160 मीटर ड्रेग आहे, त उन ते घणा ॾींहं लॻंदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे 16 खां वधीक लॻंदा। माना ड्रेग वधी वेंदी त ॾींहं बि वधी वेंदा। हे बि तीर जो निशान काॾे ईंदो? मथे ईंदो। ठीकु आहे, हाणे अॻिते सिंपल तरीक़ो आहे, हिन में हमेशह तीर जो निशान मथे ईंदो आहे। हे हिकु पासे ॾे हूंदो आहे, हे ईअं सम्झो तनासुब आहे, बाक़ी हे सभु हिकु पासे ॾिसो असांजो थींदो x/16 इज़ इक्वल टू, हाणे बाक़ी सभु मल्टीप्लिकेशन में रखंदासीं। ठीकु आहे, 160 मथां यानी पहिरियों 160 ऐं पोइ 100 रखंदासीं, मल्टीप्लाइड बाय हाणे 40 मथां रखंदासीं या 50? सवाल जवाबु हूंदो 50 मथां। छो? जॾहिं तीर जो निशान हेठां खां मथे वञे थो, माना चए थो अॻ में 50 लिखो पोइ 40। सो असां हिते 50 ऐं हिते 40 मल्टीप्लाइड बाय हाणे 3 अॻ में लिखंदासीं या 4? 3 अॻ में, छो जो तीर जो निशान मथां खां हेठि अचे थो, माना चए थो अॻ में 3 लिखो ऐं पोइ 4 लिखो। हाणे सिंपल जेको आहे सो अॻिते कैलकुलेशन आहे या सिंप्लीफिकेशन आहे। कीअं? ॾिसो हे 0 0 सां कटिजी वेंदो। ठीकु आहे, हिते हिकिड़ो 0 हिन 0 सां कटिजी वेंदो, 10 ऐं 16 बचंदा, 2 जो खोड़ो हिन ते 8 दफ़ा ऐं हिन ते 5 दफ़ा, हिते कटे सटे 8 बचियो, हिते 5 बचियो। ठीकु आहे, हिते 4 बचियो, हिते 5 बचियो, हे 5, हिन ते 1 दफ़ो, हिन ते बि 1 दफ़ो, हिकु अची वियो। चइनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा। ठीकु आहे,
हाणे ॿिनि जो खोड़ो वरी हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते ॿ दफ़ा। हाणे कटे सटे ॾिसो, हिते हिकु बचियो, हिते हिकु बचियो, हिते टे, एक हिकु हिकु, एक टिकाई टे, मथां घणो बची वेंदो, टे बची वेंदो, हेठां हिकु हिकु ऐं ॿ बचिया आहिनि, सो कटे थी वेंदो 3/2। हाणे हे असांजो बचियो आहे x/16 इज़ इक्वल टू 3/2। हाणे 16 जेको वंड में हुयो इहो 16 हेॾे अची छा थी वेंदो, ज़रब में थी वेंदो। ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 8 दफ़ा, x इज़ इक्वल टू 8 × 24, हितां जो छा थी वियो, आंसर थी वियो। त जेकॾहिं 100 मीटर ड्रैग ऐं 40 मीटर वेकिरो, मिस्त्री टे हुया, 16 ॾींहं लॻनि पिया। हाणे ड्रैग वधी वई, 60 मीटर वधी वई, हेॾो 10 मीटर वेकर बि वधी वई, हिकिड़ो मिस्त्री बि वधी वियो, त हाणे असांजा 16 जी जॻह ते घणा ॾींहं लॻंदा, 24 डेज़ लॻंदा। हे असांजो छा आहे, आंसर आहे। आई होप तव्हांखे हाणे हे सम्झ में अची हूंदो चैन वारा कीअं कबा आहिनि। ॾिसो केॾो आसानु लॻे पियो हाणे तव्हांखे, मुंहिंजे ख्याल में हाणे तव्हांखे बिल्कुलु आसानु लॻंदो हूंदो, इन करे जो पोइ हिते तव्हांजा 2 या 3 या 4 हिसाब थियल आहिनि। हे तमामु कॉम्प्लेक्स हिसाब आहिनि, कॉम्प्लेक्स आइडिया अथनि। तव्हां कंहिं बि ॿिए टीचर वठो पढ़ो आहे त मुंहिंजे ख्याल में तव्हांखे हे एतिरो आसानी सां न अचनि आहे। जेको आहे सो तव्हां जेकॾहिं हिन ते महिनत कंदो, शर्त इहो आहे तव्हां हे पोयां करे आया हूंदो। जिन स्टूडेंट्स हे पोयां सॉल्व कया हूंदा उन्हनि जे लाइ हे बिल्कुलु आसानु ऐं हलवो थी वेंदो। सो इन करे महिनत कयो। जेकॾहिं तव्हां पोयों हे न करे आयो त हली क्वेश्चन नंबर 9 अटेम्प्ट न कयो, तव्हांखे न ईंदो। पहिरियों हे वारा सॉल्व करे अचो, 1 2 3 4 5। अच्छा, ज़रूरी न आहे त सभु कयो, इन में जेके 2 या 3 हाणे 8 नंबर ताईं आहे न। हिकिड़ो स्टूडेंट मूंखां पुछे पियो, या छोकिरी हुई, त सर ईअं त तव्हांजी मिसाल जेको आहे सो 2 बुनियाद जी ज़रब सेखारी, बुक में तुंहिंजा 20 ॾिनल आहिनि। मां चयोमांसि तव्हां 20 जा 20 हल न कयो, रेंडमली कयो, 20 आहिनि न, 2 नंबर कयो, 7 नंबर कयो, 13 नंबर कयो। माना जीअं हुतो सिर्फ़ु पंहिंजो पाण खे चेक कयो त बाबा हाणे मूंखे इन टाइप जो कोई बि हिसाब ईंदो, मां आसानी सां हल करे वेंदुमि। जेकॾहिं तव्हां सम्झो ग्रिप आई आहे, सही हल करे था वञो त मूव ऑन कयो, अॻिते हलो, ठीकु आहे। हर हिकु हिसाब हल करण जे लाइ न हूंदो। हाणे त ज़रूरी न आहे तव्हां 1 खां वठी 10 ताईं सभु कयो, डिपेंड थो करे। तव्हां रेंडमली 2 नंबर कयो, 8 नंबर कयो, जेके हिकिड़ो आसानु कयो, वरी उनखां थोरो ॾुखियो ॻोल्हे करे कयो, वरी उनखां थोरो ॾुखियो, सम्झो था 3 तव्हां सही हल करे आओ, तव्हांखे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि, मूव ऑन, अॻिते हलिया वञो। त पोइ वरी हिन ते अची वञो जंहिंमें 4 आहिनि, ठीकु आहे। सो डायरेक्ट क्वेश्चन नंबर 9 अटेम्प्ट न कयो, पहिरियों हिननि मंझि 2 या 3 हल करे अचो, पोइ क्वेश्चन नंबर 9 कयो, पोइ तव्हां खां हल थी वेंदो। थैंक यू सो मच।